ऐं चौथे नंबर ते दीपक नारायणी 101 जामशोर जिले में असांजा टे दोस्त काउंसलर की सीट ते बीठल हुआ जॾहिं त सीट उभा हुयो ऐं मुक़ाबिलो टिन में हुयो जमील आराई अब्दुल कदीर जतोई ऐं मकसूद जतियार कामयाबी हासिल कई है मकसूद जतियार 392 वोट ऐं ॿिए नंबर ते अब्दुल कदीर जतोई 315 वोट अब्दुल कदीर जतोई खटे हुआ बस काउंसलर सीट वन ऐं टे नंबर ते जमील आराई 219 जिलो मीर प्रकाश में असांजा टे उम्मीदवार अरबाब रोहाणी करीबश खोसो ऐं शाहिद जलवा ऐं कामयाबी हासिल कई है सब का वधीक वोट खणी अरबाब रोहाणी 412 वोट ॿिए नंबर ते असांजो काउंसलर चूंडियो वियो आहे मीर प्रकाश मां मरकज़ी कमेटी लाइ करीबश खोसो 314 वोट ऐं शाहिद जलवा 174 वोट हासिल करे सघियो कराची डिवीजन लाइ 4 मरकज़ी कमेटी जा मेंबरनि जी सीटूं जायूं हुयूं ऐं उम्मीदवार 5 हुया फयाद उतेरो नसरुल्ला खोसो नाहिद जोगी पारस मलाल ऐं काशिफ खासकेरी हिकिड़ो पाप हुआ चवंदा आहिनि त सूफ़ 3 हुआ ऐं असीं 4 हुआसीं तॾहिं अम्मा चयो मूंखे सूफ़ न आहे वणंदा ऐं कराची में जेके बीठा हुआ 5 ई असांजा प्यारा दोस्त हाणे कंहिंखे कीअं चऊं त कंहिं हारायो ऐं कंहिंखे चयो 4 ई 5 ई दोस्त जेके उम्मीदवार फरियाद उतेरो रसूलुल्लाह खोसो नाहिद जोगी पारस मलाल ऐं काशिफ खासकेरी पहिरें नंबर ते वोट हासिल कया आहिनि असांजी भेण नाहिद जोगी 520 वोट ॿिए नंबर ते फयाद उतेरो 461 वोट सॉरी ॿिए नंबर ते नसरुल्लाह खोसो 443 वोट फयाद उतेरो 461 वोट ऐं चौथे नंबर ते काशिफ खासकेरी 342 वोट ऐं असांजो दोस्त पारस मलाल 210 वोट है मरकज़ी उहदेदार लाइ असां ऐलान करे चुका हुआसीं डिप्टी जनरल सेक्रेटरी लाड़काने ताईं जंहिंमें सजाद गिरोही वटि हुयो उन खां पोइ हुयो डिप्टी जनरल सेक्रेटरी नवाब शाह शहीद बेनज़ीर अब्बास उनमें असांजा 2 दोस्त उम्मीदवार हुया तुफैल जमाली ऐं मोहम्मद यूसुफ बेतलो उनमें कामयाबी हासिल कई है तुफैल जमाली 329 वोट ऐं ॿिए नंबर ते यूसुफ बेतलो 219 वोट हासिल करे सघियो डिप्टी जनरल सेक्रेटरी मीर प्रकाश डिवीजन ते 2 उम्मीदवार शाहिद कलोई ऐं मोहम्मद लोहड़ी कामयाबी हासिल कई है 461 वोट खणी शाहिद कलोई ऐं मोहम्मद लोहड़ी 129 वोट हासिल कया डिप्टी जनरल सेक्रेटरी हैदराबाद डिवीजन ते 3 उम्मीदवार नबी बख्श निगारी ज्ञानचंद महेश्वरी ऐं याकूब पावर कामयाबी हासिल कई है नबी बख्श निगारी 272 वोट हासिल करे ॿिए नंबर ते याकूब पावर 159 वोट ऐं टे नंबर ते ज्ञानचंद महेश्वरी 148 वोट सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी ते रोशन कमराणी ऐं इनायतुल्लाह लाशारी जो मुक़ाबलो हुयो ऐं कामयाबी हासिल कई है 406 वोट खणी रोशन कमराणी ऐं असांजो इनायतुल्लाह लाशारी 200
मरकजी सेक्रेटरी जनरल पार्टी जो इंतहाई अहम ऐं ज़िम्मेवार हो असांजा टे उम्मीदवार साईं बज़ार वालो साईं ज़फ़र अली चन्ना ऐं साईं अनवर लोहाणी ऐं कामयाबी हासिल कई आहे तव्हांजे ताड़ीअ जी गूंज में मोहतरम बज़ार वालो वोट हासिल करे सघियो ऐं टे नंबर ते साईं ज़फ़र अली चन्ना 38 वोट हासिल करे सघियो। मरकजी नायब सदर लाड़काना डिवीजन लाइ टे उम्मीदवार हुआ असला बैतकानी एजाज़ गुजाराणी ऐं शौकत पुनियो ऐं कामयाबी हासिल कई आहे 327 वोट खया आहिनि असला बैतकानी। बे नंबर ते शौकत पुनियो 162 वोट ऐं टे नंबर ते एजाज़ गुजाराणी 151 वोट। मरकजी नायब सदर सखर डिवीजन ते दो उम्मीदवार नबी बख्श भुट्टो ऐं अलीराज जोगी कामयाबी हासिल कई आहे। अलीराज जोगी 390 वोट अलीराज जोगी ऐं नबी बख्श भुट्टो 191 वोट हासिल करे सघियो। मरकजी नायब सदर मीरपुर खास डिवीजन में ब उम्मीदवार मीर मित्तल टाटपुर ऐं हाजी मोहम्मद उस्मान निगारी कामयाबी हासिल कई आहे। हाजी मोहम्मद उस्मान निगारी ऐं मीर मित्तल टाटपुर 264 वोट हासिल कया। नायब सदर हैदराबाद डिवीजन में ब उम्मीदवार डॉक्टर अजीज टाटपुर ऐं निहाल खान लोहाणी कामयाबी हासिल कई आहे। 499 वोट खणी डॉक्टर अजीज टाटपुर ऐं निहाल लोहाणी 138 वोट। मरकजी सीनियर नायब सदर तमाम अहम बेहतरीन मुकाबलो थोड़े वोटन का असांजा उम्मीदवार हुआ मनोहर जतोई ऐं डॉक्टर गुलजार गुमाणी दोस्त के बुलाए थे भाई वो बाकी पे होता है। मरकजी सीनियर नायब सदर ते कामयाबी हासिल कई है मनोहर जतोई 189 वोट। मनोहर जतोई 379 ऐं डॉक्टर गुलजार गुमाणी 291 वोट। दोस्तों कौमी अवामी तहरीक जो मरकजी सदर मोहतरम अयाज नकी पलियो साहब के कसम खणाईंदो इलेक्शन कमीशन जो चेयरमैन साथी
जो कसम खणंदे वचन थो कयां त पंहिंजी पार्टी नज़रिए ऐं वतन लाइ तोड़ ताईं क़ुर्बानी ॾींदुसि ऐं वफ़ा कंदुसि ऐं वचन थो कयां ऐं सिंध धरती ऐं वतन जे राह में का बि कोताही कयनि त पंहिंजी पार्टी नज़रिए ऐं वतन जो गद्दार लेखियुसि जीअं क़ौमी अवामी तहरीक जे समूरे खटियल उहिदेदारनि ऐं सेंट्रल कमेटी जे चूंडियल मेंबरनि खे गुज़ारिश थी कजे त हिते अचनि अॻियां अचनि ॿिया दोस्त लही वञनि स्टेज ते वज़न थी वेंदो ॿिया सभु दोस्त लही वञनि स्टेज ते लही वञनि खटियल दोस्तनि खां सवाइ ॿिया सभु दोस्त लही वञनि सेंट्रल कमेटी जा दोस्त अचनि ऐं मर्कज़ी उहिदेदार अचनि जेके खटियल दोस्त से मथे उहिदेदार बि आहिनि सेंट्रल कमेटी जा दोस्त हेठि बि आहिनि मर्कज़ी कमेटी जा दोस्त हेठि हलिया मर्कज़ी कमेटी जा दोस्त भाउ ऐं भेनरूं हेठि हलिया मर्कज़ी कमेटी जा भाउ हेठि वञनि भेनरूं मथे बि आहिनि मर्कज़ी कमेटी जूं चूंडियल भेनरूं मथे अचनि सेंट्रल कमेटी जा दोस्त हेठि सिंध जे ऐं पाकिस्तान जे अवाम ऐं इंसानियत जो कसम खणी वचन थो करियां त पंहिंजी पार्टी नज़रिए अवाम मुल्क ऐं पूरे तमाम सां तोड़ ताईं वफ़ादार रहंदुसि इन राह में जेका कोताही कयूं त पंहिंजी पार्टी नज़रिए वतन ऐं सिंध जे अज़ीम शहीदनि जो गद्दार वेठोसि जीअं पहिरीं ॻाल्हि त ईंदड़ जेको तव्हां आइन में हाणे 2 सालनि लाइ इलेक्शन थी आहे 2 साल खां माण्हू ॻोल्हींदुसि जिन 80-90 वोट अली मर्दान खोसे खे ॾिना आहिनि कहिड़ा माण्हू आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ इंतज़ामी कार्रवाई आओ मुबारकबाद हो जाए क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी इलेक्शन कमीशन के मुस्तफा नज़ामानी साहब के नईम मलिक के अलावा चाहे ओनर के अंदर गोपाल के मलिक साहब के आजाद मीरवाई के दर्शन सचदेव के जिन सॼो महीनो इलेक्शन की कैंपेन हलाई है मुझे ज़ाती तरह खबर है तो दोस्त फोन कंदा हुआ मुस्तफा के मुस्तफा जा फोन कंदा हुआ त असांजो फॉर्म असीं ऑनलाइन मोकिलियूं था फी जा पैसा तुंहिंजे जिन खां पोइ ॾींदासीं मुंहिंजे दोस्तनि वटि पैसा कोन हुआ फीयूं ॾेरियूं हुयूं 1000 1500 2000 उन्हनि फीन मां ई हाल बुक थियणा हुआ
माननि जा बंदोबस्त थियणा पंहिंजे मथां को दस्त शफ़क़त कोन्हे जो बैग भरिजी अचे ऐं उहो ॿाहिरि माण्हू अची अछी गाॾी या कारी गाॾी में लहे ऐं हाल जा 5 लख 2 लख 4 लख ॾेई वापसि हलियो वञे तंहिंजे करे हिते चुनाव जेका पिन ते परे सां मुड़ुस छो करे तो पाण खे कंहिं अरबपतीअ खे मुड़ुस करण जी ज़रूरत कान्हे छाकाणि त पाण पिन ते पढ़ंदड़ आहियूं पाण झोली पंहिंजो मुड़ुस पंहिंजो वारिस पंहिंजो धणी पंहिंजो वॾो पंहिंजो अबो सिंध जो अवाम आहे उनजे साम्हूं झोली जॾहिं पिनंदा आहिनि तंहिंजे करे आउं मुबारक थो ॾियां उन इलेक्शन कमीशन खे जंहिं सॼे पाकिस्तान जी तरी इलेक्शन जी कैंपेन हलाई आउं मुबारकबाद थो ॾियां क़ौमी अवामी तहरीक जे हेडक्वार्टर ते वेही ॾींहुं राति महिनत करे हिन इलेक्शन खे मुमकिन बनाइण लाइ मोहतरम मंसूर अशरफ लाखे साहब खे अल्ताफ मास्टरी साहब खे अनवर लोहाणी साहब खे ऐं रोशन कंडराणी साहब क़ौमी अवामी तहरीक जे निगरान जनरल सेक्रेटरी तौर अनवर लोहाणी साहब जंहिं नमूने सिंध जे कई ज़िलनि खे वञी मुतहरिक कयो ऐं सॼी पार्टी खे ऑर्गेनाइज़ कयो उनखे नज़र में रखंदे स्टैंडिंग कमेटी क़ौमी अवामी तहरीक जी अनवर लोहाणी खे फिट माण्हू सम्झे थी सॼे सिंध में नओं मर्कज़ी सदर सिंधी हाई तहरीक जो अनवर लोहाणी खे मुक़ररु कजे थो क़ौमी अवामी तहरीक जेके मर्कज़ी कमेटी जे अख्तियार मौजूद 5 इज़ाफ़ी सेंट्रल कमेटी जा मेंबर खणणा हुआ उन्हनि लाइ इब्तिदाई तौर ते सेंट्रल कमेटी जे उहिदे ते डॉक्टर गुलज़ार जुमानी ऐं इनायत लाशारी खे अॼु सेंट्रल कमेटी जी मेंबर करे थी ऐं वधीक 3 मेंबरनि जे बारे में स्टडी कमेटी फ़ैसिलो कंदी क़ौमी अवामी तहरीक असां 3 मेंबर तय कया विया गुलज़ार जुमानी इनायत लाशारी ऐं नबी बख्श भुट्टो उन्हनि 3 मेंबरनि खे सेंट्रल कमेटी ते खणण विया बाक़ी 2 मेंबरनि जो क़ौमी अवामी तहरीक जी चौथो अली मर्दान खोसो ऐं हिकिड़े मेंबर जो सेंट्रल कमेटी फ़ैसिलो कंदी दोस्तों आउं तमामु ख़ुश नसीब बि रहियो आहियां ऐं तमामु बदनसीब बि रहियो असीं हिकिड़े नंढड़े पाड़े में रहंदा हुआसीं पहिरीं रोज़ी कार में हिकिड़ी नंढड़ी बुड़की जेतिरी जाइ हिकिड़ो कमरो नंढड़ो बाथरूम 8 बाय 8 जो कमरो जंहिंमें बाबा अम्मा ऐं आउं रहंदा हुआसीं साल ॾेढ 3 जो हुअसि पोइ हीराबाद में हिकिड़ी नोवेक्स जी जाइ वरिती बाबा नोवेक्स ड्राई क्लीनर आहे उनजे मथां नोवेक्स बिल्डिंग हुई उन में हिकिड़े कमरे जो घर हो उते ॿिए फ्लोर ते नूर अहमद ख्वाजा साहब जेको टाइम फोटोज़ हो उहो रहंदो उन में बाबा अम्मा ऐं आउं रहंदा हुआसीं 2.5 साल जो बाबा चाहिया तो उन ज़माने में बेहतरीन चाय वठी सघियो थे पर हुन वकालत के बजाय बेहतरीन वकील होने के बावजूद पंहिंजो सॼो टाइम पार्टी खे तंहिंजे करे अफोर्ड न थी करे पोइ उतां लतीफ़ाबाद जे हिकिड़े कमरे जी जाइ में हड़बाम जाइ आउं बाबा अम्मा ऐं मुंहिंजो मोती कुतो नंढड़ो ऐं पोइ डॉक्टर्स कॉलोनी में पठान कॉलोनी में नंढड़ी हिकिड़े कमरे जी जाइ बदनसीबी है जो नंढपिण में जिन बि पाड़नि में रहियोसि उते सॼा पाड़ा असांजे ख़िलाफ़ हूंदा होस टाइम माना हाणे पठान कॉलोनी चौधारी ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदा घर के भाउर असांजा उर्दू ॻाल्हाइनि के पछतो ऐं पाड़े में सिंधियुनि जा 2 घर हिकिड़ो स्टेशन जो घर ॿियो असांजो सॼो पाड़ो उनजा रवैया ॿारनि जा त पंहिंजा पाड़ा पर वॾनि जा नामुनासिब रवैया अकेला ई पोइ मूंखे उन्हनि खे पाण सां राति खेॾाइण लाइ मूंखे पंहिंजी थोड़ी करे पंहिंजे ॾह में पेट या बाल रखणो पवंदो त पेट बाल मुंहिंजो हुजे तॾहिं हू मूंखे खेॾाइनि छाकाणि हू पंहिंजे पेट बाल त मूंखे खेॾाईंदी कोन
ऐसे गरीब हुआसीं नंढपण में जेके बेहतरीन कपड़ा पाता है से लुंडा जा कपड़ा पाता है या अम्मा क्लॉथ मार्केट में कट पीस अची सुबी छाकाणि बाबा जेल में अम्मा मास्टराणी वो अम्मा जेल में तो उन माहौल में लुंडा जा कपड़ा कट पीसन में सुबियल कपड़ा बेट गंदो करे वची पोरी ॿारनि खे सॼे खिलाइण उन माहौल में जॾहिं ॿ टे ॾोकड़ गॾु कयासीं चवां थो न बदनसीब कि जाइ ठाराइनि ॿ टे कमरा ठाराइनि पठान कॉलोनी में डॉक्टर कॉलोनी में भेड़ा थी विया 88 में जाइ ठही 87 में तैयार थी ऐं 88 में भेड़ा थी विया उन नई ठहियल जाइ में को महीनो भर रही सघियासीं ॿाहिरि बेहतरीन पढ़ाई करे बेहतरीन कमीशन पास करे असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर थी एसपीओ इरिगेशन थी 4 कदम अची टंडोलायार में घोड़ाबाई बंद थे ओडी महिल मथे में माकड़ो विड़ी आयो इहा रिश्वत वारी नौकरी कोन करणी आहे एसपीओ इरिगेशन की नौकरी के लत हणी छॾे आयो हाणे बदनसीबी या खुशनसीबी पर बहरहाल समाजी लिहाज़ सां बदनसीबी माण्हू नौकरी हली वरी आज ऑक्सफोर्ड में एक एनजीओ में कम कयो उते को जबार साहब आयो वो के 20 रुपए जो हमराओ वो मुदा नाराज थियो मुके उते 15,000 पगार न मिली आ फ्लड ए मिटिगेशन के हवाले से कम कंदड़ो 4 महीने का कोई कढिए वरी आयस सहाफत में अखबार के लाख अखबार करने की कोशिश की थे अखबार हली गया उन्हें कहा मुझे बर्तानिया की स्कॉलरशिप मिली मास्टर्स लाए अलग कड़ो रुपया आखिरी ट्रिलियन का तो वजनो हम मास्टर्स की स्कॉलरशिप लाए न्यू कैसल अपॉन टाइम के कौन विस को स्कॉलरशिप खरीदना मास्टर्स मैच्योर थी रोड़ी रजब मेमन साहब रेफरेंस लेटर पे लिखी ना स्कॉलरशिप मैच्योर थी चली जरे वकालत में आयो जरे बुकुन में वस पैसा कोन ते मिलिया वकालत ताई करे हुई तने घर जा भाती सब बैठा हुआ जरे वकालत में पैसा अचण शुरू किया ए पैसा कमाण शुरू कयो ए पैसा कमाए खर्च करण की पोजीशन में आयो ए तने सोचम त हाणे अम्मा के गाड़ी दो छडिया ए गाड़ी वरती से ए अम्मा के मावार 2-4-5 हजार देण शुरू कयो तने 2 महीनन का मुंहिंजी मां मुंहिंजी लियाकत नेशनल हॉस्पिटल में ब्रेन कैंसर में हली जरे उनके सर्व करण की पोजीशन में आयो तने हमारी माना उनके घुमाए दिया उनका खर्च कर देना उनका मजा कराए देना उनके शॉपिंग्स कराए देना अम्मा बेचारी छात्र का कोन कदी सजी उम्र अम्मा ठाया बाबा ला गोड़ नहीं जेल में पाण बाबा के गोड़ पे मोकली दी बासलम के मोकली दी नाथन के मोकली दी सजी उम्र पंध हलंदी रही सजी उम्र पंध घिटन में कंदी रही सजी उम्र गोड़ ते कैदन के माण्हुनि के अस्पताल में दवा मोकली रही सजी जिंदगी एंजॉय न कई पंहिंजी ज़ात ते ख़र्च न कई उन ते जॾहिं ख़र्च करण जी पोजीशन में उनजो पुटु आयो उनजी धीअ उन ते जाम ख़र्च कया पुटु उनजी पोजीशन में आयो हमारी जॾहिं बाबा सेहतमंद हो होशमंद हो जागियो पे तड़पियो पे मैदान में हो तॾहिं क़ौमी अवामी तहरीक के कमन में सॼो ॾींहुं दौरनि ते हूंदोसि बाबा सां कचहरियूं घटि सघंदियूं हुयूं जॾहिं बाबा बीमार थियो अस्पताल में वियो यादाश्त कमज़ोर थियण लॻसि जॾहिं हुनजे सेरा में बि कचहरियूं करण उनजो हथ में झले उन सां सॼे नंढपण जा किस्सा दोहराइण जो वक़्तु आयो उन सां अहवाल करण जो वक़्तु आयो उन सां दुख सूर ओरण जो वक़्तु आयो तॾहिं मुतवली अची पैदा थिया गादी नशीन पैदा थिया अरबे रुपयनि जा ब्रीफ केस आया करे मूंखां मुंहिंजो पीउ खसिया अरबे रुपया ॾेई वॾनि गाॾियुनि में लैंड क्रूज़र में सरफनि ऐं अरबे रुपयनि जे ख़र्चनि
फ्री हॉस्पिटल जे खर्चन जे टेकुन ते पाण सां पंहिंजे 20,000 15,000 जे भतन ते कम कंदड़ एजेंटन में दलाल में पघारदारन जे एवस मुझो पी जेको को हर हफ्ते फोन करे चवंदो त पाण कचहरी कयूं कचहरी करण वञूं त 7 ॼणा कमरे में वेठो बियो बाबा चयास कड़ा आरन खुशी हिराज में त 7 ॼणा ही कन जो बियो आऊं उते बाबा के खणी मगे में विझी वो दरियो खाण जी कोशिश कया त छजड़ा चवन पली साहब कलाक अॻु में मानी खाई छॾी हाणे नाहे ॾेणी या चवा दवाउनि जी पर्ची किथे आहे आख़िरी दफ़ो पली साहब सां साउथ सिटी में मिलण वियुसि मूंखे चई उस अनवर सुमरो हो मक़सूद जटियाल हो ॿियो अलाए केरु हो तव्हां मां दिलदार हो मूंखे चई दयास मुझे ॾाढी जुट आहे मुंहिंजी सोची मुंहिंजे दंद कम कोन था कनि मुंहिंजे दंदनि जो मसइलो हल कर मुंहिंजो बाबा दंदनि जो डॉक्टर हिते था घुराए वठो जंहिंजे को हमारा उथी आयो दंदनि जे बारे में ॻाल्हाए छॾियो तो ऐं उहो दंदनि जो डॉक्टर कुझु ॾींहंनि में ठहियो वरी चई मुंहिंजी अख में हिन में नज़र पाए कान थी जेको पाणी पियो वहे तूं के अटकलूं सटकलूं कढंदो ई कढ मुंहिंजो बाबा श्रीलंका में ज़बरदस्त अखियुनि जो इलाज थो थिए अपॉइंटमेंट था वठूं कि करामत साहब सां ॻाल्हाए तव्हांजे अखियुनि जो मसइलो वरी ॿियो माण्हू उथी आयो अखियुनि जो हींअर कुझु कोन थी सघंदो पली साहब जी हालत ख़राब आहे अखियुनि जो इलाज कोन करे सघंदो जंहिं ॾींहुं पलीअ साहब जी तबियत घणी ख़राब थी राति में वेठा हुआसीं मूं हिकिड़े माण्हूअ खे वञी मूंसां इलाही बख़्श बिकत वेठो जसकम जो कराची जो अॻवान इसरार शेख वेठो वहीद वारा या साहबी दोस्त शकील सब वेठा मूं हिकिड़े माण्हू खे चयो इलाही बख़्श बिकत मूंखे ॿुधायो जसकम जे कराची जो दोस्त मूंखे चई असांजी हिकिड़ी भाईचाणी आहे मासी शायदि ॿुधाई ऐं हीअ लाइव पियो ॻाल्हायां हुनजो शायदि बिकत आहे मूंखे चई असांजी मासी आहे कहिड़ी पुफी उहा वेंटिलेटर ते रखियो हफ़्तो 15 ॾींहं महीनो रोज़ चवंदा वेंटिलेटर हटाए छॾियो पोइ हुनजा ॿार चवंदा त कोन हटाईंदासीं 50-55 ॾींहंनि खां पोइ ओचितो असांजी मासी अखियूं खोलियूं तयार हाणे टियों ॾींहुं मूंखे हिकिड़ी शादी में मिली उते मानी में खाधई मुंहिंजो एतिरो न खा चई न हाणे सेहत कंदा आहियूं फर्स्ट क्लास नौबनी हले पई मूंखे चई त तव्हां छा सोचियो आहे मुंहिंजो पलीअ साहब जो वेंटिलेटर घटि में घटि 2 महीना न अचणु खपे ऐं राति जो 3 बजे उथी गाॾीअ में वियुसि अधु कलाक में फोन करे चयो असां वेंटिलेटर हटाए छॾियो पलीअ साहब अहिड़ो माण्हू हो जो जेकॾहिं 15-20 ॾींहं महीनो हुजे हा त पलीअ साहब जंग करे हा ऐं मौत खे शिकस्त ॾे केतिरियूं ॻाल्हियूं पुछी नथियूं सघनि बदनसीब माण्हू आहियां मुंहिंजे कोई ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि पब्लिकली मजबूरी आहे माण्हू नथो करे सघे कंदो त माण्हू सभु चवंदा त बाबा हाणे इहे डिस्प्यूट वारियूं ॻाल्हियूं आहिनि लास्ट कब थियो तव्हां चओ पिया पाण सभिनी खे ख़बर ईअं ई थियो मुंहिंजी ख़्वाहिश हुई त पलीअ साहब के अहिड़ी जाइ ते रखियो वञे जिते हुन लखे माण्हू ईंदड़ समय सालनि ताईं उते हुजूम गॾु थी पंहिंजे अज़ीम क़ाइद खे सलाम पेश कनि अज़ीम क़ाइद जे मौजूदु जहिड़ो किताब आंदो जे धरण जा धक ॻाल्हियूं गवारनि जूं जे किताब संदी ज़ात हंजनि मारन मुंज मुयास हरण हाथीला बीठा सोचनि पसी गाड़ा गुल अमा जे पुॼाणा उन्हनि किताबनि जो ख़ालिक़ उन ते हुजूम हुजनि उते माण्हू अचनि वचन कनि उते अची उन मिटीअ ते हथ रखी कसम खणनि त असीं रसूल पलीजा उते मिटीअ ते हथ रखी कसम था खणूं त सिंध सां वतन सां पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि सां वफ़ादार रहंदासीं जो उन हैदराबाद में मुंहिंजो भला मकीलीअ ते रखो मुंहिंजो उन मकीलीअ ते कोन रखंदासीं मुंहिंजो भला योगशाही जे खुर्सीअ जे वेझो कहिड़ी जाइ ते रखो माण्हू रेलवे स्टेशन तां लहे चवंदा हिते कोन रखंदासीं उनखे वञी हिकिड़े कोर्ट में बंदि करे छॾियो अथनि उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त रसूल बख्श पलीजे जे शाह लतीफ़ जे शेख हयात जे इब्राहिम जोए जे GM सैयद जे हैदर बख्श जतोई जे सूबे ज्ञानचंदानी जे जिस्मनि खे अवी ताजनि पणदारनि पोटनि पणपोटनि जे आड़ में मिटीअ जे मणनि हेठां क़ैद करे सघो था उन्हनि जे ख़्यालनि खे उन्हनि जे नज़रियनि खे उन्हनि जे जज़्बनि खे उन्हनि जे हिमतुनि खे
माण्हू मुतवली थी सिंध जे अज़ीम माण्हुनि जे कब्रनि ते मुजावर बणिजी उन्हनि जे कब्रनि जे आड़ में पैसा ख़र्च कंदड़ माण्हू तव्हांखे रसूल बख़्शली जो ज़िक्र रहंदो तव्हीं तारीख़ में दफ़न थी वेंदो। कौमी अवामी तहरीक पंहिंजो पाण खे अॼु हिन इलेक्शन जे मौक़े ते जंहिंमें सॼे सिंध जे हर यूनिट मां ॿ टे काउंसलर चूंडिजी हर तहलके मां 20-25 माण्हू ज़िले मां 50-100 माण्हू चूंडिजी उन्हनि हज़ारे लखे माण्हुनि जी तर्जुमानी कंदे हिते आया आहिनि ऐं पंहिंजो वोट कास्ट कयो अथनि। कंहिं अरबपतीअ जे मोकिलियल बस में कोन आया आहिनि, के चिकन बिरयानी की पैक जल डेट पानी खेली है नाले में कोन आया आहिनि, पाण ये पटाटन वाला चांवर खाई के हिकड़े कोठ मां 500 माण्हू खजी कोन आया आहिनि। अहिड़ा माण्हू कोन्हनि जो असल में वेठा ज़रदारी सां गॾु आहिनि। हिकड़े खीसे में चवंदा मरहूम जान सादिक अली लाइ मूंखे ॿुधायो हिकड़े साहब हुई जो मरहूम जान सादिक अली आख़िरी ॾींहंनि में वज़ीर आला उसूल जो खीसे में फोटो पियो हूंदो अल्ताफ हुसैन वो जेको एमपीएम जो माण्हू ईंदो उन खीसे में फोटो कढी ॾेखारे चवंदो त अल्ताफ भाई मेरा भाई है, मेरी जान भी इसके लिए हाज़िर है। वो खुश थींदो वेंदो वरी ॿुधाईंदो त अल्ताफ भाई खे जाम सादिक अली खीसे में सॼो फोटो वरी जॾहिं सिंध ईंदो त फोटो कढी ॾेखारे चवंदोसि जेसीं हिन रहज़न मां सिंध जी जान न छॾायमि तेसीं मुंहिंजी जंग जारी रहंदी। ओ वरी सिंधी टिपाटी जो वेंदो त बड़ा ही जवान जो पुट आहे फोटो रखियो वेठो आहे त हिन माण्हू मां सिंध जी जान छॾाइणी। हाणे सिंध में अहिड़ी मखलूक मुंहिंजा माइट आहिनि, कई मुंहिंजा माइट आहिनि अहिड़ा उन्हनि फोटो रखियो खीसे में रखियो ॿ फोटा अथनि। हिकिड़े खीसे में फोटो पियो आहे आसिफ ज़रदारी, एक ज़रदारी सफ़े भारती जीअं फोटो लॻा पिया, ॿिए खीसे में फोटो पियो आहे कार्ल मार्क्स सिधो ज़रदारी का सिधो मार्क्स, विच में दस बस कोन्हे, को नेल्सन मंडेला, को नेमुद्री पत, को चे गुवेरा, हिकिड़े पासे ज़रदारी आहे, हिकिड़े कुले ते ॿिए कुले ते मार्क्स। हितां ओचितो कढनि फोटो ज़रदारी जो वरी महिल ज़रदारी सां गॾु वरी जे राति जो हुकुम थिए त वरी ॿिए राति मार्क्स जो पैगाम कार्ल मार्क्स। बस सफ़ा जंग उहे माण्हू जिन ते बैन पियल आहे करप्शन जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदा, जिन ते बैन पियल आहे पूरियुनि जे अघ ते ॻाल्हाईंदा पर फरज़ाना जमाली ते कोन ॻाल्हाईंदा, मथां अॼु नाराज़ थी वेंदा। जिन ते बैन आहे ओचितो के असांजे भाउ खे वज़ीर साहब खे ख़तरो थींदो त हू पोइ जॾहिं उहा उन मां कमु लथो त उन शहीद खे विसारे वरी उन शहीद जी वरसी सॼे सिंध में हींअर क़ौमी अवामी तहरीक मल्हाई, उन शहीद खे वरी बि क़ौमी अवामी तहरीक। दोस्तों क़ौमी अवामी तहरीक रुगो रसूल बख़्शली जे ॾींहुं फाज़ल रावल जी ऐं हिननि शहीदनि जी जेके नाला आहिनि वो नवाज़ कंदराणी, वो आशिक़ धूणिजो, वो रसूल बख़्श बिरोही, वो सालिया गोपाल, वो गज़ाला बतून, वो दीदी ज़रीना, वो मोहम्मद मीरो, वो लखबीर डायरी, वो राजपर साहब, ये असांजे जनवाल साहब शहादत, वो कटोड़ साहब, वो हकीम हालेकोटो, वो ज़हूर साहब ऐं असांजा दोस्त अमारता बप्पड़, ज़फ़र लाड़, मलिक नदीम, अदी मुमताज़ निज़ामानी, रशीद भट्टी, अब्दुल रहमान लाशारी, कुतुबुद्दीन कीरानो, उन्हनि सभिनी शहीदनि जी वारिस पार्टी आहे, क़ौमी अवामी तहरीक वारिस पार्टी आहे, पीपुल्स पार्टी जे उन्हनि शहीदनि जी जेके ज़िया वड़िया वारिस आहे। जीअं सिंध क़ौमी मुहार जे शहीद कारकुननि जी, एसयूटी जे शहीद कारकुननि जी, शहीद सूर्य बादशाह जी, एसडीपी जे शहीद कारकुननि जी, सिंध जी हर सियासी पार्टीअ जो हर उहो शहीद जेको ज़ुल्म जे ख़िलाफ़ जंग में विढ़ियो उहो क़ौमी अवामी तहरीक जो शहीद आहे, सिंध जो शहीद आहे। ऐं क़ौमी अवामी तहरीक पाकिस्तान जे समूरनि हक़ परस्तनि जी नज़ीर अब्बासी खां वठी
नासिर बलोच का वठी रज़ाक झरना का वठी जेके लेफ्ट जा शहीद हुआ उन्हनि जी पालिस आहे ही जेके कल्ह असांजा सिपाही लाइन ऑफ कंट्रोल ते शहीद कया आहिनि बीजेपी जे मोदी जे फाशिस्तनि उहे शहीद बि असांजा आहिनि उहे बि असां सां प्यार आहे असांखे उन्हनि सां असीं उन्हनि जा पालिस आहियूं दोस्तो क़ौमी अवामी तहरीक जंग नथी करे हिन रीजन में जंग जॾहिं बम किरंदो आहे बम कोन सुञाणंदो आहे त आऊं इस्लामाबाद ते किरां थो या लाहौर ते या कराची ते या नगर पार्कर ते या आदिलाबाद ते एटमिक जंग सॼे रीजन लाइ ख़तरो आहे तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक मज़म्मत थी करे ऐं क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे पाकिस्तान जी रियासत खां आइन खां त मोदी ऐं बीजेपी जे फाशिस्ट अगराइनि के खिलाफ पाकिस्तान के अवाम के तैयार कयो दुनिया में अकेला चढ़ के पाण खे बचायो सॼी ज़िंदगी चयो त असीं मुस्लमान भाउरनि सां आहियूं मुस्लमान भाउ तव्हांखे छॾे वञी गॾिया भारतीय वज़ीर ख़ारजा सां तव्हांखे घुराई कोन तव्हां बाइकाट कयो उन्हनि खे कढियो ई कोन तंहिंजे करे पाकिस्तान जो हमेशह चवंदो आहे त असीं सारे जहां का दर्द हमारे जिगर में उड़ंदासी कश्मीर पारा फलस्तीन पारा बोस्निया पारा पाकिस्तान हाणे पंहिंजो घर जो फिक्र करे जॾहिं ॾिठी घड़ी थी अचे त न को सऊदी अरब वारिस आहे न को चीन वारिस आहे न को अमेरिका वारिस आहे न को दुबई वारिस आहे पंहिंजे टेक ते तव्हांजी पंहिंजी एयरफोर्स हुई तो कमाई ॿियनि जे टेक ते हाणे दुनिया जो फिक्र छॾियो हाणे पंहिंजो फिक्र कयो ऐं पंहिंजो फिक्र कीअं करे सघो जॾहिं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे इंसाफ़ ॾींदो जॾहिं सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ ॾींदो सिंध खे पंहिंजी पकी जो पेट्रोल ॾींदो गैस ॾींदो सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾींदो क़ौमी अवामी तहरीक जो अॼोको कन्वेंशन इहो ऐलान थो करे त असीं कालाबाग डैम हरगिज़ न ॾींदासीं ऐं सिंध जे पाणीअ ते को धाड़ो हलण न ॾींदासीं ऐं क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त सिंध जा अगवा ऐं गुम थियल समूरा माण्हू वापसि कया वञनि जॾहिं वक़्तु तव्हां गौर कयो था त क़ौमी अवामी तहरीक उन वक़्तु का ॻाल्हि कंदी आहे जॾहिं उन ॻाल्हि ते प्रेशर डेवलप करण जो वक़्तु हूंदो आहे जॾहिं नायला रिंद ते को ॻाल्हाइण वारो कोन ईंदो आहे तॾहिं क़ौमी अवामी तहरीक आयाज़ लतीफ़ अली जो सिंध यूनिवर्सिटी वेंदो आहे जॾहिं फज़ीला सच्ची इमरान जो विसरी वेंदो आहे दुनिया खे तॾहिं पाण वञी प्रेस क्लब ते वेंदा आहियूं जॾहिं इरशाद राजानी जो को घणी दवाई थियण लाइ तयारु कोन हूंदो आहे अॼु मूंखे मुश्ताक सरकी सुबुह जो चयो कि साईं सभ खां पहिरीं इहो टेम्पो तव्हां जोड़ियो जॾहिं सॼी सिंध ख़ामोश हुई तॾहिं क़ौमी अवामी तहरीक ऐलान कयो त मुश्ताक त इरशाद राजानी लाइ हड़ताल जी काल ॾींदासीं जेकॾहिं हुन जा काबिल गिरफ़्तार थींदा अपनी बात और नए नस्ल के मुश्ताक सरकी सिंधु नवाज़ ये असांजा भाउ और भेनरूं जेके निकिरनि था हिमतूं कनि था उन्हनि जा साथी उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां पर यादि रखणु खपे त जॾहिं सभु चवंदा हुआ त माण्हू गुम थियल आहिनि ऐं प्रेशर कोन पियो डेवलप थियो तॾहिं हींअर हिन वक़्त ते फ़क़ति अयाज़ लतीफ़ अली जो ऐं क़ौमी अवामी तहरीक मुतालबो कयो आहे त असांजे आरीज़े भाउ खे असांजे लोहार भाउ खे असांजे इमरान चोटे भाउ खे असांजी नंढड़ी फज़ीला सरकी खे असांजे मोहन खे वापसि कयो वञे सिंधी माण्हुनि खे संदन वर संदन बचा संदन भाउ ऐं संदन भेनरूं उहे सभु इंतज़ार में उन्हनि खे उन्हनि जा बचा मिलनि सिंध जो रबर सिंध जो चीर अयाज़ लतीफ़ हक़ जी वाई सच जो गीत क़ौमी अवामी तहरीक सिंध में मेरिट चाहे थी करप्शन फ्री मेरिट बेस्ड सिंध तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कुझु कई आहे MRD तहरीक में MRD जे मरकज़ी काफ़िले में केरु केरु एयर मार्शल असगर खान जे ते इल्ज़ाम हो जुल्फ़कार अली भुट्टो खे कुआला जी पुट खे फांसी ॾेई छॾियो उन सां बेनज़ीर साहिबान में अची MRD में ख्वाजा खैरुद्दीन मुस्लिम लीग जो मलिक कासिम उन इजलास में वेही रसूल बख्श अली जे वली खान
अवामी तहरीक NDP उन्हनि ॿिनि पार्टियुनि ते वेही मुतालबो कयो त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आणे। इहो सभु राइट जी पार्टियूं रसूल बख्श पलीजे ऐं वली खान वेही उते चयो औरतुनि खे हक़ ॾियो, मज़लूमनि खे हक़ ॾियो, अक़लियतुनि खे हक़ ॾियो। पोइ पूनम में APDM में रसूल बख्श पलीअ साहब हमीद गुल जे साम्हूं, नवाज़ शरीफ जे साम्हूं सिंध जो केस रखियो, इमरान खान जे साम्हूं, ऐं तव्हांजे हिन भाउ लंडन APC में वञी ऐलान करायो त सिंध जी दहशतगर्द तंज़ीम सां का बि पार्टी हाणे काम न कंदी। उहो ऐलान तव्हांजो हिन भाउ करायो जेको ओॾीमहिल क़ौमी अवामी तहरीक जो सरगर्म तरीन अॻुवाण कोन हो। हाणे सोचो केॾा जमा केॾा मोह मरियम जो केॾा टंडो हलाया। सोचींदा आहियो त सिंध जा गादी नशीन, सिंध जा सरदार, सिंध जा वॾेरा, पंज अॻूणा वज़ीर आला, सिंध जा पीर, सिंध जा पीर, सिंध जा गादी नशीन, सिंध जा दर्जन MLA MPA, सिंध जा ॿ वफ़ाक़ी वज़ीर, उन्हनि जे विच में भी मुतालबो कबो है त कराची और सिंध कहना बंद करो, सिंध एक है। उन्हनि जे विच में भी चइबो आहे त अक़लियतुनि खे हक़ ॾियो, उन्हनि जे विच में भी चइबो आहे त घोटकी जूं नौकरियूं घोटकी खे ॾियो। कंबर शदाब कोट जो पेट्रोल ऐं बदीन जो पेट्रोल कंबर शदाब कोट बदीन खे ॾियो। उन्हनि जे विच में भी चइबो आहे त असां 72 सैकड़ो गैस पैदा कयूं था, 58 सैकड़ो पेट्रोल पैदा कयूं था। उन्हनि जे प्लेटफॉर्म सां भी पंहिंजे घर में माण्हू खत विझो। मूंखां हींअर फेस्टिवल में चयो मां हिन पॉलिटिक्स में जोयो, उन तव्हांजी मर्ज़ी आहे त शहरी माण्हू पॉलिटिक्स कनि, सिंधी खत विझो वेठो हुजे वाणकी वसी में या पबड़ शरीफ में या गड़ी खैरे में खत पई हुजे, अंदर 6 साथी वेठा हुजनि, टिम हिकिड़ो बल्ब तार ते लुॾंदो हुजे, 6 साथियुनि जे हथ में किताब हुजे, किताब खणी हिकिड़ो साथी लेक्चर वेठो ॾे त इहे 6 मोबाइल फोननि जा किरण आहिनि, इहे रेज़ निकिरंदा, पोइ मोबाइल फोननि जा रेज़ हिक ॿिए सां टकराईंदा, पोइ दुनिया तबाह थी वेंदी। इहे ख़बरूं वेठियूं कजनि, टिम बल्ब लुॾे वरी सुबुह चलाइजे। असां सरहदुनि वारी लड़ाई कीअं कटी, हींअर पंहिंजा टपर सभु खणी वञनि, पाण वेठा पढ़ूं छा थी वियो, असां सरहदुनि वारी लड़ाई कीअं कटी। तंहिंजे करे ही बि चाहिनि था, करप्शन जा हिमायतूं चाहिनि था त वॾी सियासत न कयो। रसूल बख्श पलीजे खे चयो त वॾी सियासत न कर, छो वरी AAP ठाही अथई, छो वेठो इहा माड़ी में तुंहिंजो कमाए ॻोठ वेठो हुजे, वेठो पढ़ ॻाल्हियूं गवारनि जूं, नओं ॻोठ पुराणो ॻोठ। पलीअ साहिब जे हिदायत में हुकमनि ते न हलियो, फाज़िल साहब न हलियो, ऐं हिकिड़ा ही ॿिया वरी जेके कराची इस्लामाबाद में वेठा आहिनि, अवां जो इक़्तिदारी पॉलिटिक्स में छा वञे, माना पाण ॻोठ वेठा हुजूं, इक़्तिदार में हू हुजनि, पाण वेठा ॻोठ रंग जो हिकिड़ो कुंडो ॻोठे या चांहि जो वॾो दिगड़ो ठाहे मथां पाणी विझंदा हुजूंसि, चांहि छिटी करे पीअंदा हुजूं, दाल चांवर खाई छिटी चांहि पी, नओं ॻोठ पुराणो ॻोठ ऐं न्यू फला में टिवी जा किसा पढ़ी वरी राति जो सुम्ही रहूं। न, असीं विढ़ंदासीं, असीं मुक़ाबिलो कंदासीं शहरनि में, मैदाननि में, हितनि में, इलेक्शननि ते, पोलिंग स्टेशननि ते। हिकिड़ो दफ़ो केराईं, ॿियो दफ़ो केराईं, टियों दफ़ो केराईं, ॿिया केराईं, GMCL खे केराईंदो, रसूल बख्श पलीजे खे हाराईंदो, GMCL खे हाराईंदो, मलक सिकंदर जा था, रसूल बख्श पलीजे खे हाराईंदो, बाबू गुलाम हुसैन जंहिंजा मददगार वञी हींअर रसूल बख्श पलीजे साहिब जा वारिस आहिनि, उहे बाबू गुलाम हुसैन जी टीम में हुनजी पार्टी में गॾु हैदरबर्ग जतोई खे हिकिड़ो आम वॾेरो हाराईंदो, ॿुधाईंदो भले पिया हारायूं। असीं इक़्तिदार में इलेक्शन जी सीट खटण लाइ घुरे क़ौमी अवामी तहरीक के हिकिड़ी डेडलाइन लाइ कोन्हे, हिकिड़ी एंड रिज़ल्ट लाइ कोन्हे। क़ौमी अवामी तहरीक नालो आहे मुसलसल जंग, मुसलसल जदोजहद जो, मुसलसल मुक़ाबले जो, मुसलसल हलंदे रहण जो, मुसलसल डेड करण जो, मुसलसल साबित क़दम थी बीह रहण जो। सुभाणे थी सघे थो असां वॾेरनि सां गॾु न हुजूं, कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थी वञे,
सुभाणे असी कौम पास्टर साहब गॾु न हुजूं, सुभाणे असी लेफ्ट साहब न हुजूं, तनहा हुजूं, अकेला हुजूं, केर बि गॾु न हुजे, केर बि गॾु न हुजे त केर बि गॾु त मंडेला साहब कोन्हो, केर बि गॾु त कास्ट्रो साहब कोन्हो, केर बि गॾु त चे गुवेरा साहब कोन्हो, केर बि गॾु त शाह लतीफ़ साहब कोन्हो, केर बि गॾु त राय साहब कोन्हो, इमरान अकेलो हो, होशू अकेलो हो, जोधो अकेलो हो, शाह नायक अकेलो हो, मखदूम बिलावल अकेलो हो, सब अकेला, वो अकेला अकेला बड़बा, अकेलो बड़े को है। तारीख में करे कौमों मुकाबलो कबियन, कौमों तारीख में जिंदा है करे रबियन, जो उनके सफर में एकड़ा काफला मुकाबलो करना है। पान तारीख तमा के या जिम्मेदारी नहीं है, सिंध पारा, पाकिस्तान पारा, 22 करोड़ पाकिस्तान पारा, तो तमी तारीख में नालो आयो, तोड़ ते जली पीण जो, तोड़ ते मुकाबलो करण जो, तोड़ ते साबित करण जो, तव्हां पुछा त तव्हां के इक़्तिदार खपे या मुसलसल जुदोजहद खपे, छा खपे जुदोजहद खपे। तोड़ ताईं मैदान में रहबो, तोड़ ताईं बीठो रहबो, तोड़ ताईं हलबो रहबो। ऐं क़ौमी अवामी तहरीक अॼोकी कन्वेंशन में इहो ऐलान थी करे त क़ौमी अवामी तहरीक सिंध में तालीम लाइ, सिंध में सिहत लाइ, सिंध में मेरिट लाइ, सिंध में साफ पानी लाइ, सिंध में करप्शन फ्री गवर्नेंस लाइ ही सॼो साल 2019 मल्हाईंदी, सिंध जे ॻोठ में वेंदी, तहलके ॻोठ यूसी में ऑर्गेनाइजेशन कंदासीं, तंज़ीम साज़ी कंदासीं। तव्हां ॿुधायो हथ मथे करे तंज़ीम साज़ी कंदो, फ़ाइदो था कयो, हर हिकु यूनिट में वेंदो, हर हिकु ॻोठ में वेंदो। जिंदाबाद। मुझे तव्हां सां वचन आहे, आप ॿुधाइण थो चाहियां इंतहा मसइलनि खे जेके मज़हब जे नाले ते दहशतगर्दी करे पाकिस्तान लाइ प्रॉब्लम था पैदा कनि, त तव्हांजी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो वेंदो। तव्हां पाकिस्तान लाइ मसइला न पैदा कयो, तव्हांजी दहशतगर्दी हलण न ॾिनी वेंदी। थो कयां रहीम शाह जे उन्हनि मालिकनि खे ज़बान जी बुनियाद ते न, उन्हनि जे अमल जे बुनियाद ते, त सिंध जे कैद बचे ते कराची खां वठी कश्मीर ताईं रहीम शाह जहिड़े के गुंडे उहो कंहिं माण्हूअ ते अखि बि खईं असीं कोन ॾिसंदासीं त उन जो वास्तो जीएसएम तहरीक सां या एसयूपी सां या एसपीटी सां आहे। ऐं तव्हां ॾिठो त उन्हनि जूं पंहिंजूं पार्टियूं 3 ॾींहंनि खां पोइ सुजाग थियूं। सभ खां पहिरीं क़ौमी अवामी तहरीक सुजाग थी, असीं कौम संदासीं। ही जेका ख़ुशी खोखर आहे ॿारड़ी जे क़तल कयो वियो आहे, ही जेका बिरोही ॿारड़ी क़तल थी आहे, ही जेका गुंगी न्याणी क़तल थी आहे, ही जेका आबदा मलाह क़तल थी आहे, ही जेका तालिया ख़ासकरी, इन्हनि सभिनी जो हिसाब किताब क़ौमी अवामी तहरीक वठंदी। ऐं क़ौमी अवामी तहरीक आख़िर में वार थी करे एमक्यूएम खे जेके रोज सिंध असेंबली में भी चवनि था अगर यूं नहीं किया तो हम यूं कर देंगे। उन्होंने बुधाया तो कि जेके भाड़ा वेठा आहिनि तव्हां सां पीपला 2 नंबर करप्ट सिंध लुटींदड़ पीपला, ये तव्हांजे इन्हनि भपकिन ते डिॼंदा। सिंध जा 7 करोड़ माण्हू सिंध जा ठहियल मेरी अॻिते आन माची में कढनि था, सिंध जा खे हथ खे कणक कपे ॾींदा। कराइण लाइ असांजो आहे, असांजो तख़्त प्लान आहे, सिंध हिकु आहे। सिंध जे ख़िलाफ़ जे मथां हंचबैक ऑफ नॉटरडम में मशहूर विक्टर ह्यूगो जो नावल आहे, उनमें जेको कॉसी मारो आहे कुबड़ो, उनखे चवंदा आहिनि त मिरांडा जेका आहे हीरोइन, हिकिड़ो किरदार इहा माई तवाइफ आहे, आवारा आहे, वो कॉसी मारो Sister Miranda is not sacred, then nothing is sacred, neither the church nor the God nor the king। चवंदो आहे जेकॾहिं मिरांडा मुक़दस न आहे त कुझु बि मुक़दस न आहे, न चर्च न खुदायूं ऐं न बादशाह। त आऊं ॿुधायां थो त असांखे आसमान मां लही केरु राति जो ख़्वाब में अची हुकुम ॾे त सिंध विराइण जी कबूल जारी कयो, असीं उन आसमान जे हुकुम खे रद्द करे ॾींदासीं ऐं
कम मां दोस्त असां में शामिल थिया आहिनि जेके जीएसटी मॉल जा एसटीपी जा या एसयूपी जा दोस्त शामिल थिया आहिनि शहीद भुट जा दोस्त शामिल थिया आहिनि उन्हनि सभिनी खे भली कार करां थो उन्हनि मां हिकु दोस्त खे क़ौमी इल्मी फोरम जो सदर मुक़ररु कयो वियो आहे उन्हनि खे मर्कज़ी कमेटी में उहिदनि ते खयो वियो आहे जेके सिंध जे मुख़्तलिफ़ पार्ट में दोस्त परे खां वेही असां ते तबसरा कंदा हुआ हाणे ॾिसी छॾियो त जॾहिं मुश्किल घड़ी आई आहे जॾहिं इम्तिहान जी घड़ी आई आहे त जीएमसीएत जा रसूल बख्शली जा हैदर बख्श जदोई जा जुल्फकार अली भुट्टे जा बेनज़ीर भुट्टे जा हैदर बख्श जदोई जा वारिस तव्हीं जिन खे सम्झंदा हो उहे कोन्हनि उन्हनि जा वारिस क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की गुजारिश को करा हकमती अर्ज को कया असांजी आला अदालत है सुप्रीम कोर्ट है हाई कोर्ट आ वकील में नंढड़ो हिकिड़ो आ हकमती मोतबाना हम्बुल मोस्ट हम्बुल रिक्वेस्ट डाउन टू अर्थ हेठाई वारी द सुप्रीम कोर्ट गुज़िरियल 70 सालनि में सिंधनि जे लुटियल पाणीअ जो सिंध जे लुटियल वसीलनि जो सिंध के न ॾिनल नौकरियुनि जो सिंध सां इंसाफ़ कयो सिंध जा लखे बेरोज़गार नौजवान उन्हनि खे मेरिट ते वफ़ाक़ी नौकरियूं ॾियारण लाइ सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट पंहिंजो किरदारु था कनि ऐं आउं सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट खे गुज़ारिश थो कयां त सरहदुनि ते गड़बड़ जो फ़ाइदो वठी करप्ट माण्हू जेके पाण खे बचाइण जी कोशिशि पिया कनि सुप्रीम कोर्ट सिंध जे करप्शन में मुलविस सबूरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कराए ऐं उन्हनि खे सज़ा ॾियारे ऐं ही सॼो आवाज़ थो चवे त जेको करप्शन जो यार जेको करप्शन जो यार जेको करप्शन जो यार सुप्रीम कोर्ट ॿुधी छॾे त करप्शन ऐं जेको दहशतगर्दनि जो यार ऐं जेको इंतहा पसंदनि जो यार करप्शन दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी उन जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में जेके केस हलंदड़ आहिनि उन में वॾियूं वॾियूं तारीख़ूं न ॾियो पाकिस्तान जा जेके अरबे रुपया लुटे मुल्क खां ॿाहिरि मोकिलिया विया आहिनि जेके कूड़ा अकाउंट आहिनि जेको फ्रॉड आहे उन फ्रॉड कंदड़ सबूरनि करप्ट माण्हुनि खे JIT ऐं नेब जे रिपोर्टनि जे रोशनीअ में मंतकी अंजाम ताईं पहुचायो उन्हनि खे सज़ा ॾियो इहो ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे सज़ा अचणु खपे जी महिरबानी